झोल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त झोल वेझो ॻोठ रमज़ान हिंगुरजो जो रवासी पोलियो मेघवाड़ गुम थी वियो आहे। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे झोल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहन झोलाई पंहिंजी रिपोर्ट में ॿुधाईंदो हलां त झोल वेझो रमज़ान हिंगोरो जो रहवासी ॿूलियो मेघवाड़ जंहिंजी उमिरि अटकल 50 साल ॿुधाई थी वञे, जेको अॼु 5 ॾींहं खां लापता आहे। माइटनि पारां ॻोल्हा पिणु जारी आहे, पर अञा ताईं किथे बि ॾस पतो न मिली सघियो। जॾहिं त हुनजे वॾे पुटु प्रकाश कुमार सां अॼु असांजो राब्तो थियो। राब्ते करण ते प्रकाश कुमार ॿुधायो त अॼु खां 5 ॾींहं पहिरीं जेका आहे ज़रूरी सामान वठण जे लाइ शहर वियल हो, जॾहिं त वापसी शाम ताईं न मोटियो। जॾहिं त असां पिणु ॻोल्हा शुरू करे छॾी, जॾहिं त बिरादरी में 3 खां 4 ॾींहं असां ॻोल्हा कई। जॾहिं त कंहिं बिरादरी में कंहिं वटि तरसियल हूंदो या किथे हूंदो त वापसी मोटींदो, पर अञा ताईं किथे बि का सुरंग न ज़ाहिर थी आहे। जॾहिं त अॼु झोल थाणे ते असां NC पिणु दाख़िल कराए आहे, पर अञा ताईं को बि ॾस पतो न मिली सघियो आहे ऐं असां तमामु घणा परेशान आहियूं। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।